धनारन जी जिनकी दोस्ती जा मिसाल अवां खे हर वाड़े ते मिलंदा। अचानक वक्त जे वाकरे उन्हनि जी दोस्ती जो खीर खराब करे छॾियो, जंहिंजे नतीजे में हिकु धनार कानून जो रखवालो ऐं ॿियो तर जो बदनाम धनार थी वियो ऐं हिननि करे छॾिया हिक ॿिए जा बेड़ा पार। निकुरबार वडेरा अज मां तुझी हवेली जा सब फर्श धोई छॾींदुसि। ॻाल्हि ॿुध मूंखे विसारे न छॾजांइ यार, तूं अमीर आ मां ग़रीब आ यार, इहो मेणो मूंखे न ॾींदो कर। कटोरो ऐं कोरो विसारण जहिड़ा न आहे। सुथण में हथ कढ। जी वदा दूर पे थे मुंह में क्यों वदा यो शिकार करे आया हो वदा शर्म न थो अचे 15 माण्हू हिकड़ी कुकड़ दिनो किथे आ भजी वियो वदा भजी वियो या मारजी वियो पुलिस जे भौ खां भजी वियो जुती किथे अथस जुती छड़े अचण असांजी आदत न आहे वॾा माफ़ कजो शाबाश या जुती उनखे माइटनि समेत घर में वञी हणी अचो ऐं हा पुलिस ऐं उनजी मोबाइलुनि खां बचंदा वञिजो न त अॻु में थाणे ते इतला कजो हो वॾा हमेशा इहो ई थियो आहे ही केरु आहे ही वॾा नओं साथी आहे ट्रमनि में कमु करण जो शौक़ु अथसि पर्चे वारे में नौकरी करण आयो आहे
इंट्रोडक्शन करा। छोरा इंट्रोडक्शन दे। हीलंकी असांजो सरदार। भला मूंखे कांजरो चवंदा आहिनि, पीउ जो नालो अञा रखियो ई न आहे। मूं ड्रामा बि कया आहिनि ऐं स्टेज ड्रामा बि कया आहिनि। अदाकारी करण जो शौक़ु बि आहे ऐं पंहिंजो मेन जो वाड़ो बि आहे। 20 मेयूं 30 साल ऐं 50 पाला आहिनि जिन खे संभाले नथो सघां। इन करे अव्हां जी यारी खपे ऐं अव्हां जी नौकिरी बि। गद्दारी तो न कंदे? उहा त कंदुसि। असांजी पर रहे त असां नओं धना रखूं कोन, पुराणो कढूं कोन। कटोरे हमेशा पंहिंजे बाज़ुनि ते भरोसो रखियो आहे। साननि जे सिंगनि में हथ विझण ऐं मेहूं ॾियण मुंहिंजी रांद आहे। माफ़ कजो। अजी त न वेंदे? आज़माए ॾिस भला। जबल जीवड़ा कुकर ॾे। हे वठ 15 माण्हुनि जी मानी हिकिड़ी कुकड़ मां करणी आहे तोखे। वञ जबल जीवड़ा सोलंगी राणा लगी वञो कम सां। इहे वाड़ा मुंहिंजे कटोरे जा वसंदा, सदा वाड़ा मुंहिंजे कटोरे जा वसंदा। गऊं मीहूं जधा खीर ॾींदियूं, गाबकूं हां जधा छेणा ॾींदा। इहे वाड़ा मुंहिंजे रण जा वसन। केरा वरी अलाए केरु निभागो हिन महिल अचे दर खड़काई। ना करे अरे छोरा चाची। अबा केरा पुलिस। हाणे जॾहिं अचे वियो आहे त मुंहुं ॾियणो पियो न। अबा एॾे थी पई ॻाल्हाए। हा छा आहे? कटोरे जी मां तूं आई? अरे अबा पुलिस जे नथी नज़र अचाए त इहो चुश्मूल आहे। पोइ ॾिस खणी न मां मां ई आहियां सो को तोखे पीउ थी नज़र अचां छा कटोरे जी? मासी अबा एॾे 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 थी पई। हेॾे हीअं हलियो थो अचे पियो, कंहिंखां इजाज़त वरिती अथई? मासी मां कटोरे जो दोस्त आहियां। अबा दोस्त? अचो अचो। अबा 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 मूंखे गुनाहगार न कर। पेरे न पाओ मूंखे गुनाहगार न कर पुट। न मासी मां तव्हांजे पेरी नथो पवां, बूट जी कही थो वधे। हाँ पोइ अच बाच अच हल। मां ॿुधायां थी पई सदाई चए मुंहिंजो कटोरो काॾे वियो आहे, काथे आहे, इहो सभु हाल अहवाल थी ॾियां पई। अच अरे तव्हां जूं फुटियूं पोतियूं आहिनि 10 मण ऐं ॿुधायो था 15 मण। अरे मुंहिंजे रेस खां बि तव्हां वॾा पैमाने हो। कमदार जा कॾहिं बेईमानी कई आहे? अरे मां तव्हां सां कूड़ थो ॻाल्हायां। हा तव्हां वरी गामो था चारे। चङो हाणे हलो हलो त विछां वञ मथे में दूर। मूंखे कुझु रेस सां ॻाल्हाइणो आहे। अरे कमदार छो गोड़ लगाए वेठो आहियो ताक? ये बात त ॻाढ़ा छोरा ॻोठ जा वरसि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथव रेस? वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? रेस इहो ॾुखां वारो छोरो कटोरो नाहे? नाहे। रेस आहे आहे इहो कटोरो। अरे कॾहिं तूं चवीं आहे, कॾहिं तूं चवीं नाहे। छा थियो हिन कटोरे खे भॼी पियो आहे छा? त करायूंसि वेल्डिंग। इहो मुस माण्हू थी वियो आहे, वते थो बोस्की जा पटका ॿधो ऐं ॿहूं लोॾींदो हलंदो। अरे बोस्की जा पटका ॿधे या पोतड़ो ॿधे, तंहिंमें असांजो छा? रेस माण्हुनि खे चवंदो थो वते त रेस वटां 80 मेहूं ऐं मूं वटां 100 मेहूं ऐं रेस थो पाए 10 मीटरनि जी कांच, मां थो पायां 20 मीटरनि जी कांच। अरे असां चङे भलनि जा पटका परूण करे छॾिया आहिनि,
तूं वरी मूंखे ॾुखां जे पुट खां थो टिजारी ॾिसी कोन थो मुंहिंजो पुट अॻे कुंड में सुसंदो थो वञे रेस मां तव्हांखे डिॼायां कोन थो मिड़ई तव्हांखे इतला थो ॾियां पर बुरो वक़्तु रेस पुछी कोन ईंदो आहे अड़े सभु ख़बर आहे हे उन ॾुखां वारो पुट कटोरो आहे न जंहिंजे घर में गिड़ी असीं मेहूं कढी आयासीं हुनजे पीउ खे गोलियूं हणी मारे ऐं खूह में फिटो कयोसीं जॾहिं न ॿुधायसि मानस पिणसि लखाने वारो हशर त पाण ई कटोरे में कौरो थी वेंदो हा इहो ई रेस इहो ई कमदार इहो कटोरो कंहिंजी ज़मीन ते मेहूं चारींदो आहे रेस फ़क़ीर जी बनीअ ते वरी इहो फ़क़ीरो केरु आहे रेस इहो फ़क़ीरो सोट थो सॻो कटोरे जो कमदार आई तूं त सॼे ॻोठ जी इंसाइक्लोपीडिया त गुलाम आहीं रेस फ़क़ीरो सब कम ठीक थी वेंदो जबल टाइगर आया हुनजे बॉडी गार्ड लाइ खाधे पीते जो बंदोबस्त कयई ऐं वॾा छिछड़नि ऐं लस्सी जो बंदोबस्त थी वियो आहे शाबाश हुन खां खीर जा पैसा अची विया हो वॾा धने खां अची विया हो वॾा कटोरे जी बादशाहीअ जो ख़ैर अरे आ मुंहिंजा यार रशीद ख़ुशि चाल कटोरा मां तोजे लाइ ही तोहफ़ो खणी आयो आहियां अच वठ ये ख़बर हिन में छा आहे हिन में किला आहिनि रस आहिनि कटी ऐं भो आहे ऐं इंजेक्शनूं डेक्सामेथाज़ोन ऐं सिरिंजूं कटोरा हिन दफ़े सिविल अस्पताल में ॾाढी सख़्ती हुई उहा कोन आने सघियुसि छो कटोरा जानवरनि जूं सुयूं डॉक्टर माण्हुनि खे पिया आणनि ॾे ख़बर पाण वारनि नए एएसपी जी कटोरा नओ एसपी ॾाढो सख़्तु आहे सख़्त आहे अरे स्टील मिल में पैदा थियो आहे छा इहा बि ख़बर पई आहे हू पंहिंजे हमले सां तुंहिंजे वाड़े ते हमलो करण वारो आहे होशियार थी जाए यार अचे अचे भले अचे असां बि हिते वाड़े में चूड़ियूं पातियूं वेठा आहियूं चङो कटोरा मां हाणे हलां थो पोइ वरी मिलंदासीं चङो पर इंजेक्शनूं यादि सां मिली वेंदियूं हली पा अहिड़ा ई पार जबल चियोरा ए माल अंदर रखिया वाड़े में होदा ॻोठ वारनि खे इतलाउ थो कजे त सुभाणे वॾेरे धनेसर जी हवेली ते मल रखी वई आहे जंहिं बि मल पहलवान खे पाण ते नाल हुजे सो हवेली में अची पंहिंजो मुंहुं गारो कराए
बोतारे अॼु असां सॼे पिंडाल में सिंध जा वॾा वॾा पहलवान असां गॾु कया आहिनि पर फ़क़ीरो बि सभिनि खां उत्तम अथई हा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं अॼु कहिड़े महिल पहलवान ते शर्त रखी आहे बोतारे में फ़क़ीर ते हर साल खटींदो थो अचे असांजो फ़क़ीरो फकीरो इहो वरी केरु आहे इहो कटोरे वारो सोट छा सम्झे थो खटींदो बोतारे 100% खटे ई खटे हर साल खटींदो अचे थो त हिन साल बि खटींदो न मूं बि सॼी रक़म हिते आणी छॾी आहे असां हमेशह खटींदड़ खणंदा आहियूं पर तुंहिंजी बुराई जे करे हमेशह हारायो आहे हमेशह असांजो पटको धूड़ करायो अथई बोतारे कुदरत तुंहिंजो पटको धूड़ कयो आहे मूं मिसकिन में कहिड़ी मजाल पर हिन दफ़े पटको तुंहिंजो मथे थींदो फ़क़ीरो खटे ई खटे खटे ई खटे अलाए मता कराए असांजो राज को मोतारो बोतारो उहो त अथव न जेकॾहिं हिन जो फ़क़ीर महिल हाराई हेर जॾहिं खुशोड़ थिए थो न तूं टिकण ते वसंदी पूरे मैदान में भॼाए मिट मारींदोमांइ बोतारे 100% असांजो फ़क़ीरो खटे ई खटे हा ॾिसो फ़क़ीर घुमा घुमा फ़क़ीरा पुट घुमा घुमा अरे मथा खॼनि चटी में घुमा घुमा